नाज़रीन हेडलाइन सां वरी कराची में वाक़िआ आगाह कंदासीं। कराची जे इलाइक़े जमाली पुल वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस चवण आहे त फौती शख़्स जी सुञाणप 50 वरीह जे अब्दुल नबी वल्द बासिल खान ऐं ज़ख़्मी नौजवान जी सुञाणप 23 वरीह जे बहराम खान तौर थी आहे। पुलिस मूजिब हादसे में फौत थियल शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे बाबत आगाह कयूं पिया। कराची जे इलाइक़े जमाली पुल वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस जो चवण आहे त फौती शख़्स जी सुञाणप 50 वरीह जे अब्दुल नबी वल्द बासिल खान ऐं ज़ख़्मी नौजवान जी सुञाणप 23 वरीह जे बहराम खान तौर थी आहे। पुलिस मूजिब हादसे में फौत थियल शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आगाह कयूं पिया वाक़िए कराची जे इलाइक़े जमाली पुल वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिब हादसे में फौत थियल शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे बाबत आगाह कयूं पिया। कराची जे इलाइक़े जमाली पुल वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस जो चवण आहे त फौती शख़्स जी सुञाणप 50 वरीह जे अब्दुल नबी वल्द बासिल खान ऐं ज़ख़्मी नौजवान जी सुञाणप 23 वरीह जे बहराम खान तौर थी आहे। पुलिस मूजिब हादसे में फौत थियल शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े जमाली पुल वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाबत आगाह कयूं पिया। पुलिस मूजिब हादसे में फौत थियल शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े जमाली पुल वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील कंदासीं ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला, हादसे बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, जमाली पुल D7 बस स्टॉप जे वेझो ही ट्रैफिक हादसो पेश आयो, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं हिकु जेको आहे शदीद ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी ऐं फौती खे जेको आहे शहीद अब्बासी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे शिफा एम्बुलेंस ज़रिए, जॾहिं त ज़ख़्मी ऐं फौती जी सुञाणप हिन वक़्तु जेको आहे अब्दुल नबी जेको फौत थी वियो आहे वल्द बासिल खान ऐं उनजी उमिरि तक़रीबन 50 साल ॿुधाई पई, जंहिंमें ज़ख़्मी बहराम खान वल्द मियां खान उमिरि 23 साल ॿुधाई पई। शिफा ज़रिए जे मूजिबि त जेको एक्सीडेंट थियो आहे उहो ख़तरनाक थियो आहे, जंहिंखां पोइ शदीद ज़ख़्मी जे पिण जेको आहे चांस आहिनि त हू तमामु घणो इंजरी आहे। हिन सां गॾु पुलिस मूजिबि त ही हादसो ट्रैफिक जे घणे हुजण जे करे ऐं रवानगी बहितर हुजण जे करे थियो आहे। जी अब्दुल्ला सोलंकी आगाह करण जे लाइ।